सिंध जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी अवां भाउरनि भेनरुनि दोस्तनि ऐं साथियुनि सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंध में हलंदड़ हलचल बाबति वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त हाणे छा करणु घुरिजे, छा हाणे रिली पाए सुम्ही पवणु घुरिजे या अञा बि के इम्तिहान आहिनि जिन में पास थियणो आहे। ॿियो त केनालनि ख़िलाफ़ जेका हीअ सिंधी माण्हुनि जी जिदोजहद हुई, उन सिंध जे माण्हुनि खे कहिड़ा नतीजा ॾिना, कहिड़ा नतीजा असां हासिलु कया आहिनि, हिन फ़ाइदो कहिड़ो पवंदो आहे। हाणे सिंध जे जेका हक़नि जी हासिलात लाइ हलंदड़ जिदोजहद अञा ख़तमु न थी आहे, अञा वधीक ॾुखिया मरहला अचणा आहिनि। सिंध खे रुॻो केनाल ऐं कारपोरेट फार्मिंग जा जेके चिचड़ आहिनि उहे चुंबड़ियल न आहिनि, पर वॾियूं हचाऊं सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे कंध में पियल आहिनि। इहो गुज़िरियल कई ॾहाकनि खां सिंध सां जेकी ज़्यादतियूं ज़ुल्म नाहक कयो वियो आहे, उन ख़िलाफ़ लगातार जिदोजहद जी ज़रूरत आहे। हाणे ही नंढड़ी कामयाबी आहे, इन ते ख़ुशि थी सवड़ पाए सुम्ही न रहणु घुरिजे। हींअर ऊन्हारो आहे, इन करे रेडी खणी इस्तेमालु कयो आहे चादर, पर लगातार जिदोजहद ज़रिए ॿियनि ख़तरनि खे टारणु या वरी ख़तमु करण लाइ बि जिदोजहद जी रिथाबंदी करणु घुरिजे। पाकिस्तान में पहिरियों भेरो सिंध जे अवाम पुरअमन जिदोजहद वसीले सोभ हासिलु कई आहे। पंहिंजे पुरअमन एहतिजाज ऐं धरणे रस्ते हुक्मराननि खां पंहिंजा मुतालबा तस्लीम कराया आहिनि। जेकी माण्हू अवाम जे सोभ खां इनकारी आहिनि, इहे सिंध जे किरोड़े माण्हुनि मंझि मायूसी फैलाइणु घुरनि था। इहे मायूसी फैलाईंदड़ इहे ई माण्हू आहिनि जेकी माज़ीअ में बि इहो ई पिटको पिटींदा हुआ त सिंध सुतल आहे, सिंधी कुझु नथा कनि, बाक़ी क़ौमूं जाॻनि पियूं, हीअं थो थिए हूअं थो थिए, कुझु कोन थींदो। हू इहो रोअणु रोअंदा रहिया त सिंधी पंहिंजे वजूद में कुझु बि न कंदा या बसि कुझु न थींदो। पर खेनि शायदि इहा ख़बर न आहे त पाकिस्तान जे तारीख़ में तमामु वॾियूं जिदोजहदूं सिंध जे माण्हुनि कयूं, उन में कामयाबियूं बि हासिलु कयूं। ख़ुदि MRD जहिड़ी वॾी तहरीक जेका 2 दफ़ा हली, उन में सिंधियुनि आमिर हुक्मराननि खे झुकण ते मजबूर कयो। पाकिस्तान में ॿोलीअ जे मसइले ते ॿियनि सूबनि हथियार फेटा करे छॾिया, उर्दूअ खे पंहिंजी क़ौमी ऐं सूबाई ॿोली करार ॾिनो, पर सिंध वाहिद सूबो हुयो जंहिं इन खे ललकारियो, हिकु ॿोली मरण वारे हुक्मराननि जी साज़िश खे ललकारियो ऐं सिंधी ॿोलीअ खे जाइज़ हैसियत ॾियारण लाइ तारीख़ी जिदोजहद कई। 4 मार्च जो वन्युनि ख़िलाफ़ जिदोजहद आहे, तमामु वॾियूं जिदोजहदूं आहिनि त ॿियनि सूबनि जे भेट में ॿिया सूबा पंहिंजी माउ ॿोलियुनि खे जाइज़ हैसियत ॾियारण में को बि किरदारु अदा न करे सघिया, पर सिंधी माण्हुनि पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजे सूबे जी सरकारी ज़बान तस्लीम करायो। हाणे केनालनि ख़िलाफ़ सिंध जे अवाम जो धरणो ऐं एहतिजाज कामयाबु थियो आहे, जंहिं ते अवाम खे क्रेडिट ॾियणु घुरिजे। मुंझाए माण्हुनि खे मुंझाइणु, हीअं न थियो हूअं थियो, हीअं न थियो अञा हीअं करणु घुरिजे। हाणे उहे ॻाल्हि उहे माण्हू था कनि जेके पाण जिदोजहद में शामिलु न आहिनि, पाण कुझु करण ई नथा घुरनि, बाक़ी ॿियनि खां मुतालबो था कनि, हीअं कोन कयो, तव्हां हीअं न कयो, हीअं करणु घुरिजे। त बाबा जिन माण्हुनि खे शौक़ु आहे त ॿिया ग़लति था कनि, ॿियो अणपूरो कमु था कनि, त तव्हां अची पूरो कयो। जाइज़ तनक़ीद थींदी आहे, पर इहो माण्हुनि में मायूसी फैलाइणु त ही 12 ॾींहं जेका जिदोजहद कयो उन जो को नतीजो कोन निकितो। हाणे अवाम खे क्रेडिट ॾियण खां इनकारी उहे माण्हू आहिनि जेके अवाम जी क़ुवत खां, ताक़त खां ख़ाइफ़ आहिनि। हिन तहरीक जे नतीजे में जेको
केनालनि वारो प्रोजेक्ट आहे लुड़ी चुको, रुली वियो। छाजे करे जॾहिं को वॾो मेगा प्रोजेक्ट रुली वेंदो आहे त ॿीहर उनजो ठहणु मुमकिन न हूंदो आहे। हाणे इन वॾे एहतजाज खां पोइ आलमी इदारा अहिड़नि प्रोजेक्टनि लाइ फंडिंग न कंदा आहिनि। त हीअ का मामूली ॻाल्हि कान्हे। हिननि एहतजाजनि ख़ासि करे केनालनि ख़िलाफ़ एहतजाज सां सिंध जे माण्हुनि तमामु वॾा नतीजा हासिल कया आहिनि। सिंध जी सियासत छाल ॾेई अॻियां निकिरी आई आहे। कई बुत टुटी पुरज़ा पुरज़ा थी विया आहिनि जेकी पहिरियां गिलाफ़नि में विढ़ियल हुया। हाणे सिंध में सियासत जो महवर तब्दील थींदो, उनजा रुख सिंध जे सियासत जा रुख तब्दील थींदा, अवाम मंझां नई सियासी क़यादत उभरंदी। मां तव्हांखे वाज़ो कंदो हलां त तब्दीली सियासत ज़रिए अचणी आहे, पर सियासी क़यादत में ॾाप हुजणु ज़रूरी आहे। सिंध खे उहा क़यादत घुरिजे जेका उन्हनि जी सही अॻुवाणी करे, जेका विकाणल न हुजे, जेका ड्रिनल ख़ौफ़ज़दा न हुजे, मौक़े परस्त न हुजे। हाणे इहो त भई हीअ क़यादत कुझु न कयो, हाणे छा थींदो त क़यादत नई पैदा थींदी आहे। जॾहिं सियासत में कंहिं मुल्क ऐं वतन जे सियासत में वॾो छाल ईंदो आहे, वॾो उभार ईंदो आहे, त अॻी क़यादत पस मंज़र में हली वेंदी आहे, नाकाम थी वेंदी आहे। अवाम उन्हनि खे पासीरो करे छॾींदो आहे, पंहिंजो पाण मंझां नई सियासी क़यादत अॻियां आणींदो आहे। त हाणे अवाम मंझां नई सियासी क़यादत उभरी ईंदी। मुदे ख़ारिज क़यादत पहिरियों भेरो अवाम आॾो नंगी थी बीठी आहे। हाणे हिननि जी सियासी ऐं अॻुवाणीअ वारो, हिननि लीडरनि जे सियासी ऐं अॻुवाणीअ वारो दौरु पूरो थियो, हिकु दौरु मुकमिल थियो। हाणे अवाम पंहिंजी क़यादत पाण अॻियां आणींदो। हिन तहरीक जे नतीजे में जेकी नवां कारकुन ऐं अॻुवान निकिरी निर्वार थिया आहिनि, इहे न सिर्फ़ सियासी सिफ़बंदी कंदा, सिंध में तब्दीली सियासत ज़रिए अचणी आहे। इन करे हाणे सिंध जी सियासत में ॿीहर नई सिफ़बंदी थींदी। अवाम जो सियासी हलचल में एतमाद वधियो आहे। अवाम पाण शरीक थियो आहे जिदोजहद में, पाण जिदोजहद कई थी, रोडनि ते बीठो आहे, फोर्सिस खे ललकारियो अथई। हुनखे ख़बर पई आहे त असांजी क़ुवत छा आहे। त हुननि जो पंहिंजो पाण में वेसाह पैदा थियो, हुननि खे पंहिंजे ताक़त जो अंदाज़ो थियो आहे। हाणे इहा वॾी तब्दीली सिंध में आई आहे। यको जेको माठार सिंध में छायल हो, उनखां पोइ ही जेको जंप सिंध जे सियासत ॾिनो आहे, उन जंप वॾा नतीजा ॾिना आहिनि जेके आहिस्ते आहिस्ते ज़ाहिर थींदा। इन ॻाल्हि जो इतराफ़ करणु घुरिजे त अवाम जे सियासी हलचल मां जेका मायूसी उहा अवाम मंझां ख़तमु थी चुकी आहे, माण्हुनि में एतमाद जाॻियो। इन ॻाल्हि जो इतराफ़ करणु घुरिजे त केनालनि ख़िलाफ़ तहरीक अवाम खे हिमत, हौसलो, बहादुरी ऐं जुरत ॾिनी आहे। सिंध जे क़ौमी शऊर ऐं क़ौमी सुजाॻीअ में इज़ाफ़ो थियो आहे। अॻु सिंध में सियासत गार बणिजी चुकी हुई, पर हाणे माण्हू ॿीहर सियासत ॾांहुं ईंदा। नौजवान नसुल जेको सियासत खां बाग़ी हुयो, उहो ॿीहर सियासत में शामिल थियो आहे। सियासत ज़रिए तब्दीलीअ में संदन वेसाह पुख़्तो थियो आहे। हिन तहरीक ज़रिए सिंध जे नौजवान नसुल में सियासत सां सलाह ॾियण जो शौक़ु पैदा थियो आहे। मोबाइल फ़ोन वारे नसुल खे ख़बर पई आहे त सियासत छा आहे, वतन छा आहे, सिंध छा आहे। उन लाइ छा करणु घुरिजे, हू पंहिंजे वतन सां सलाह ॾी आहे। माना त हुननि खे इहा ख़बर पई आहे त ज़िंदगीअ जो हीउ बि रुख आहे, हीअं बि वतन लाइ जिदोजहद थींदी आहे, हीअं बि माण्हू सोभूं हासिलु कंदा आहिनि। अवां जी वॾी वॾी महिरबानी।